हेलो एंड अस्सलाम वालेकुम। तव्हां ॾिसी रहिया आहियो यूट्यूब चैनल। अॼु ॻाल्हि कंदासीं हिकु चरे जी। कंहिं चयो त मां चरियो आहियां ऐं हा थियो बि ईअं ई। मां घर खां ॿाहिरि निकितुसि त ई मस त पाड़े जे ॿारनि मिटी खणी मुंहिंजे मथां विधी ऐं पथरनि जो वसकारो करे ॾिनऊं। मां ईअं पे कुटिजां जीअं हज वक़्तु शैतान खे पथरनि सां कुटिबो आहे। ओचितो ॿारनि खे अची छिड़ब ॾिनी ऐं ॿार वठी भॻा। अॻिते हलियसि त पोयां कुते हमिलो कयो जीअं फ़ौज हमिलो कंदी आहे। कुतो पोयां ऐं वरी मां अॻियां। कुते वरी तॾहिं जिंद छॾी जॾहिं मालिक खे ॾिठाई। मालिक खे ॾिसी कुतो ईअं नूसणु लॻो ॼण को वॾो कारनामो सर अंजाम ॾिनो हुजांई। पर छो न, हिन त वाक़ई भॼाए सकाए वॾो कारनामो सर अंजाम ॾिनो हो। अञा अॻिते वधसि त भङी ॿुहारी पियो ॾे। मूंखे ॾिसी धूड़ ईअं थी उॾारियईं जीअं लॻड़ पियो उॾारई। जीअं वेझो लॻ त ठका कढाई ॿुहारो त मूंखे ॾींहं जा तारा नज़र अचनि। हल साईं, अॻिते वधियासीं त मल पिया विढ़नि। मूं बि वञी हिसो वरितो। मुंहिंजे हिसे में हेॾी सारी भला आई। मल इधरां मुंहिंजे मथां ऐं मां हेठां। मुंहिंजो त हॾ सूर पियो करे। मोटी घर आयुसि त अमड़ चुगल पादर जो वसकारो कयो। जॾहिं अहिवाल दोस्तनि खे ॿुधायमि त टकनि जो टाकोड़ो मची वियो ऐं मूं ते अहिड़ो खिलिया जो मूं वीचारो कंधु हेठि कयो। अगरि असांजो चैनल पसंदि अचे त सब्सक्राइब करणु न विसारींदा ऐं अहिड़ा दिलचस्प आखाणियूं मज़ाहिया न्यूज़ वग़ैरह तव्हांखे हाणे हिन चैनल ते ॿुधण में ईंदा।